मुल्क में 8 फरवरी ते थींदड़ इलेक्शन जी चूंड मुहिम जो अॼु आख़िरी ॾींहुं। चूंड मुहिम जो वक़्तु राति 12 वॻे ख़त्म थी वेंदो। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान चयो आहे त भञकड़ी जी सूरत में क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। चूंडुनि लाइ तक़रीबन 26 करोड़ बैलेट पेपर्स पहुचाइण जो कमु मुकमल कयो वियो। वोट लाइ असली सुञाणप कार्ड जो शर्त लाज़मी आहे। मुद्दे ख़ारिज सुञाणप कार्ड ते बि वोट कास्ट करे सघिजे थो। पीटीआई बानी शाह महमूद ख़िलाफ़ अॼु हिक ॿिए केस में फ़र्द जुर्म लागू थियण जो इम्कान। अडियाला जेल में एटीसी जज मलिक एजाज़ आसिफ 9 मई वाक़े केस जी अॼु ॿुधणी कंदो। 9 मई केस में पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी ते फ़र्द जुर्म लागू थी सघे थो। दहशतगर्दी टोड़ अदालत अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद खे बि तलब करे वरितो। कराची जी अवाम अॼु पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पहिरियां बि पीपुल्स पार्टी सां गॾु हो, आहे ऐं सदाईं रहंदो। 8 फरवरी ते लिसानी नफ़रत ऐं विरासत वारी सियासत खे ख़त्म करे छॾींदासीं। अवाम मौक़ियो ॾे 5 सालनि अंदरि शहर जो नक्शो तब्दील करे छॾींदासीं। तव्हां तीर ते ठपो हणो ऐं आउं माण्हुनि जो रतु पीअंदड़ शींहं जो शिकार कंदुसि। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में रैली खे मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब। संदसि चवणु आहे त मियां साहब जो पहिरियों ऐं ॿियो दौर बि कंहिं आमरीत खां घटि न हो। हाणे संदसि सियासत ज़ाती दुश्मनी में तब्दील थी चुकी आहे। पीटीआई बानी जी सियासत बि कुझु अहिड़ी ई हुई। अॼु मुल्क तारीख़ी मुआशी बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। खेनि इक़्तिदार मिलियो त मुआशी इनक़िलाब आंदो वेंदो। कराची में पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में तारीख़ी रैलीअ जो 12 कलाक सफ़र। बिलावल हाउस खां निकितल रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदे मलीर दाऊद चौरंगी वटि पुॼाणी ते पहुती। हज़ारे माण्हुनि पारां गुलनि जी वर्खा सां रैलीअ जी शानदार आजियां। शानदार आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो कयो वियो। हर पासे जीए भुट्टो जे नारनि जी गूंज। जे आला पार्टी तराननि ते झुमरियूं हणंदा रहिया। पीपुल्स पार्टी ग़रीबनि ऐं मज़दूरनि जी नुमाइंदा जमायत आहे। हुकूमत मिली त 30 लख घर ठाहे ॾींदासीं। बोर्ड में बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम सां गॾु बीठल रहियो। हर कंहिंखे मुफ़्त इलाज जी सहूलियत मिलणु घुरिजे। पीपी अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। मुआशी एजेंडा में असांजो ध्यानु सिहत ते आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी जो बाकराणी में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब। पीपुल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर चयो आहे त ईंदड़ हुकूमत पीपुल्स पार्टी जी हूंदी। इक़्तिदार में अची मुलाज़िमनि जूं पघारूं ॿीणियूं कंदासीं। 8 फरवरी ते औरतूं घरनि खां ॿाहिरि निकिरी पीपी खे वोट ॾियनि। आम चूंडुनि में पीपुल्स पार्टी क्लीन स्वीप कंदी। 8 फरवरी ते रुॻो तीरनि जी बरसाति थींदी ऐं मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। संदसि क़यादत में मुल्क तरक़ीअ जूं नयूं मंज़िलूं माणींदो। पीपुल्स पार्टी अॻवान शर्जील इनाम मेमन जो टंडे ॼाम में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त हलवो खाइण वारा इलेक्शन में हलवो खाइण आया आहिनि। अवाम कंहिंजे बि ॾटे में न अचे। पीपुल्स पार्टी बिना फ़र्क़ जे ख़िदमत जो सिलसिलो जारी रखंदी। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ पीटीआई बानी जी सज़ा ऐं नाहिली खे कुदरत जो जवाब करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त मूंखे निकाली ॾींदड़ ताहयात नाहिल थी चुको आहे ऐं अॼु अवाम जे साम्हूं बीठो आहियां। जंहिं मूंखे कढियो उहो इस्तीफ़ा ॾेई हलियो वियो। नून लीग अवां सां कुल्हो कुल्हे में मिलाए पाकिस्तान जी ॿीहर तामीर कंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो मुज़फ़राबाद आज़ाद कश्मीर जो दौरो। ISPR मूजिबि आर्मी चीफ तरफ़ां सारियन सेक्टर में लाइन ऑफ कंट्रोल जे अॻे मोर्चनि जो दौरो। जनरल आसिम मुनीर चवे थो मुल्क जी ख़ुदमुख़्तियारी जी भञकड़ी कंदड़नि खे भरपूर फ़ौजी ताक़त सां जवाबु ॾिनो वेंदो। भारतीय दहशतगर्दी असांजी सरज़मीन ते पखिड़िजी चुकी आहे। पंहिंजे शहरनि जो तहफ़ुज़ यकीनी बणाईंदासीं। पाक फ़ौज हर क़िस्म जे ख़तरे खां वाक़ुफ़ु आहे ऐं असराइतो जवाबु ॾियण लाइ हमेशह तयारु आहे।
पाकिस्तान जे चूंड अमल खे वेझड़ाई खां ॾिठो पियो वञे। चाहियूं था त इन अमल में इज़हार राय जी आज़ादी जो एहतराम कयो वञे। अमरीकी नायब पडेही तर्जमान वेदांत पटेल मीडिया ब्रीफिंग में चयो आहे त पुरतशद्दुद वाक़िअनि मीडिया जी आज़ादी ते पाबंदी ऐं इज़हार राय में रुकावट ते ॻणती आहे। पाकिस्तानियुनि खे आज़ादाणियुनि ऐं मुनसिफ़ाणियुनि चूंडुनि ज़रिए पंहिंजा अॻुवान चूंडण जो हक़ हासिल आहे। ख़ौफ़, तशद्दुद या धमकी खां सवाइ पाकिस्तानी अवाम पंहिंजे सियासी मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदो। एहतिसाब अदालतुनि जी नए सिर जोड़जक ते कानून वारी वज़ारत जी समरी मंज़ूरी लाइ अॼु वफ़ाक़ी काबीना में पेश कई वेंदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि थींदड़ इजलास जी 11 नुक़्तनि ते ॿधल एजेंडा जारी। गुम थियल माण्हुनि जे हवाले सां जोड़ियल विज़ारती कमेटी काबीना इजलास दौरान पंहिंजी रिपोर्ट पेश कंदी। PIA बाबति कानूनी प्लान ऐं फर्स्ट वेमन बैंक लिमिटेड जी निजकारी जो प्लान पेश कयो वेंदो। क़तर सां जवाबदारनि जी हवालगी जे हवाले सां दरख़्वास्त ते पिणु ग़ौर थींदो।